ये जनरल बॉडी घुराने लाइ दिल में जिगर घुर्जे सो मूं जेको आहे पंहिंजी वर्किंग कमेटी जॾहिं बि घुराई आहे मूं साईं मर्कज़ सतई तनक़ीद कई आहे ऐं बाक़ाइदे जज़्बात तनक़ीद कई आहे हींअर तनक़ीद नथो कयां त मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि चवंदा हीउ मुनाफ़िक़त थो करे सो हाणे तनक़ीद हिन करे कोन थो कयां त हाणे तव्हां ॾिठूं त तव्हांजा दोस्त तव्हां ते एतिरी तनक़ीद करेगा नी हाणे असांखे हिमत कोन्हे जे हरूभरू खां तव्हांजा ज़ख़्म वरी उहे तव्हांखे कोरियूं असां कोन था कोरियूं तव्हांखे जस हुजे सभ खां पहिरियों ई साईं रतन सिंह जेको आहे सो असांखे माण्हू ॿधी वियो सभिनी दोस्तनि असां पाण चाहियूं था ख़ुदा वला बिला असां चाहियूं था तंज़ीम बिल्कुलु हिकु आहे तंज़ीम ॿ न आहिनि जेकॾहिं किथे का तहरीक हली आहे शफ़ी मोहम्मद सठे साहब हलाई आहे त उन जेको आहे सो जेकॾहिं सदर पाण खे सॾायो आहे त असीं उन खां लातालिक़ आहियूं जेकॾहिं सिकंदर साहब पाण खे जनरल सेक्रेटरी सॾायो सदर सॾायो त असीं उन खां लातालिक़ आहियूं असीं ऐलान था कयूं मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि मूं जॾहिं वर्किंग कमेटी में मीटिंग कई आहे मूं गुलाम रसूल खे सदर तस्लीम कयो आहे मर्कज़ खे सॼो मर्कज़ तस्लीम कयो आहे मुंहिंजा दोस्त साम्हूं वेठा आहिनि चयो त ज़फ़र हर मीटिंग में इहा ॻाल्हि न कई त इन जे करे असांजो अॼु बि साईं मर्कज़ी सदर आहे सुभाणे बि मर्कज़ जेसि ताईं आइनी तरीक़े सां हूंदो आइनी कमनि में हूंदो असां हिन जो साथ ॾींदासीं जॾहिं गैर आइनी ईंदो त पोइ वरी अलाह मालिक आहे पोइ वरी ठही पवंदासीं सो हींअर ई आहे अर्ज़ु ई आहे साईं गुलाम रसूल साहब असां जेको आहे सो राजपर साहब जेको असांजो जनरल सेक्रेटरी कराची जो 5.5 ज़िलनि जी अक्सरियत राय सां मुंतख़ब थियो तस्लीम न कयो 6 ज़िलनि जे हूंदे 5.5 ज़िलनि राजपर साहब खे जनरल सेक्रेटरी मुंतख़ब कयो मर्कज़ उनखे तस्लीम न कयो छो त साईं राजपर साहब मर्कज़ में मुखालिफ़ साईं गुलाम रसूल साहब असांखे अवांजी मर्कज़ में थियल नायब सदर फीमेल जहिड़े तरीक़े सां बि तव्हां खई आहे असां माना सदक न क़बूल न त हालांकि जनरल बॉडी या वर्किंग कमेटी में खण असांखे क़बूल असां कोन था हरूभरू खां ॻाल्हि खे छॾियूं त बाबा हाणे हीअं कंदा ठीकु आहे का ॻाल्हि कोन्हे अर्ज़ी आहे त मूं बि सेक्रेटरीट जा पंध कंदा आहियूं सभई दोस्त पंध कंदा आहिनि पर मूं चयो जेको पीरियड पूरी पेट्रोल जी तारीख़ में साईं गुलाम रसूल हिन मर्कज़ी बॉडीअ खे दोस्तीअ वारो मिलियो आहे ऑफिसरनि सां शायदि कंहिं मर्कज़ खे मिलियो अॼु उहो साईं पाण नतीजो ॾिसी सघे त बाबा सेक्रेटरी हुजे मिनिस्टर हुजे डायरेक्टर हुजे डीओ हुजे अकाउंट ऑफिसर हुजे यार न तंज़ीम जा उस्ताद जा यार न अॼु इहा तूं मञणी पवंदी तोखे तस्लीम करणो पवंदो त जेतिरो नुक़सानु लड़ाई असांखे ॾेई वियो आहे शायदि असांखे एतिरो पचो तव्हां लगारी सां 100 मिनट में कयूं हुयूं छा तव्हां वरितो आहे ॿुधायो तव्हांखे सर्विस पिक्चर में बि लालीपाप ॾेई वियो 17 ग्रेड में बि तव्हांखे लालीपाप ॾेई वियो ही अफ़सोस आहे त मुंहिंजा दोस्त अपग्रेड थियनि ते रोइनि था ख़ुदा जो कसम अपग्रेड थियनि बि कोन मां तव्हांखे मुबारक थो ॾियां सुभाणे अपग्रेडेशन जा लेटर अकाउंट ऑफिसर में पहुची वेंदा या अॻु में तव्हांखे ॿुधारे छॾियां सुभाणे अकाउंट ऑफिसर में अपग्रेडेशन जा लेटर पहुची वेंदा सो ही माण्हू अपग्रेडेशन जा बि रोइनि था पिया असां अपग्रेडेशन को माण्हू कोन छॾियो आहे सो मुंहिंजा साईं हाणे तनक़ीद जो मुनासिब न आहे बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त साईं सिकंदर खे दोस्त जे तंज़ीम जो चई माउ जा वास्ता बि ॾेई वियो हाणे उहो दोस्त साईं वारनि खे बि इहे वास्ता ॾिए त बाबा तव्हां बि गैरानी कमु न कयो दोस्तनि खे गॾी खणी हलो असां तव्हां सां गॾु आहियूं साईं तूं हला तहरीक 16 ग्रेड जी तोखे ख़बर हुई जॾहिं टाइम अची 16 ग्रेड जी तहरीक हली त मूं उथी करे इहा महिरबानी क़बूल कई हुई ऐं हाणे अवां ॼाणियो त घोटकी ज़िले कहिड़े तरीक़े सां तव्हांजी महिरबानी कई ऐं कहिड़े तरीक़े सां तव्हांजी जेको ख़िदमत अॼु बि आऊं वरी बि तव्हांखे दावत थो ॾियां पियो त घोटकी ज़िलो वरी बि महिरबानी लाइ तयारु आहे सिंध पंजाब जो बॉर्डर बंदि करण लाइ तयारु आहे उन खां बि वधीक उस्ताद तव्हांखे गॾु कराईंदासीं उन खां बि वधीक तव्हांजी ख़िदमत कंदासीं तहरीक तूं हला तहरीक जो ऐलान तूं कर ये न थींदो त तहरीक लाइ मथां इलेक्शन खां बचण कोन ईंदासीं इलेक्शन पंहिंजे वक़्त ते कराईंदे छो त जेकी शिक में त मर्कज़ी लफ़्ज़ थियो आहे न हिननि आम उस्तादनि खे ख़बर नथी पए त मर्कज़ी लफ़्ज़ हर को हिनखे हल्को थो वठे पियो
आइन जी जे अचिक आहे उहो हल्को थो वठे हाणे वञी इहो काइर किताब पढ़जो त मर्कज़ लिखियो छो इहो मर्कज़ कमेटी में पेश थींदो सो इलेक्शन खां भॼण कंहिंखे बि कोन ईंदासीं बाक़ी तव्हां तहरीक हलायो असां अॻु हूंदासीं जे तुंहिंजो कपिड़ो बि आलो थी वियो त असां पीउ जा पुट न जे असांजी सिसे में साह हूंदो गुलाम रसूल मारे तोखे हथ कयो लायो भले पुलिस हुजे आर्मी रेंजर हुजे असीं पंहिंजे अमर जो खीर न पीतो जे असां तुंहिंजे अॻे हुयासीं फसिजी न वञो धकजी न वञो मरी न वञो सभु शइ तूं कुर्बान कंदासीं पर बशर्त थी त विल पावर धार